कासमाबाद जे मरकज़ी इमाम बारगाह जामिया मस्जिद इमाम सज्जाद गुलिस्तान सज्जाद में शानदार जश्न रहमतुल आलमीन जश्न सादकीन जी नूरानी महफिल। रिपोर्ट मंजूर कालरो। मरकज़ी जामिया मस्जिद इमाम बारगाह गुलिस्तान सज्जाद कासमाबाद में रहमतुल आलमीन रसूल खुदा पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासादत जो जश्न रात जो इशा नमाज का पोइ निहायती शानदार अंदाज सां मल्हाए रब साईं जे महबूब पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अक़ीदत भरिया सलाम पेश कया। तक़रीब जो आगाज़ बाबरकत कलाम पाक जी तिलावत सां कयो वियो। सादकीन जी ख़ुशीअ में केक कटे वियो। महफ़िल जे ख़ासि मुक़रर ॿिन्ही जहान जे सरदार जे रोशन नूर जे पाक ज़िंदगी बाबति रोशनी विधी, जिन जी विलादत सां दुनिया में नूर जी रूहानियत पखिड़िजी वई। दीन इस्लाम वसीले पूरी दुनिया में इंसानियत जी ख़िदमत में अल्लाह ताला जी बंदगी जारी रही। ही जश्न रात जो देर सां दुआए ख़ैर जी बरकतुनि सां बुझाणी ते पहुतो। आख़िर में जश्न जी ख़ुशीअ में हाज़रीन जे लाइ लंगर सां ख़िदमत कई वई। हिन जश्न जो स्टेज सेक्रेटरी ज़वाहर ग़ुलाम अब्बास मेमण हुआ।